अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में खणी आया आहियूं मज़ेदार चिकन टमेटो करी जी रेसिपी। हीअ टमाटे वारो चिकन ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां कढ़ाई में साइड कंदासीं अधु कप जे क़रीब तेल। ऐं हाणे तेल जीअं थोरो गरम थींदो त असां विझूं पिया कटियल बसर हिकु कप, तक़रीबन 2 खां 3 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां कटे उहे ऐड कयूं था। बसर खे पचाईंदासीं 1 खां 2 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां बसर खे 1 खां 2 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। ऐं हाणे विझूं था कटियल थूम जेका आहे 1.5 टेबल स्पून, ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं पचाईंदासीं 1 खां 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते। हल्की बाहि ते 1 खां 2 मिनट्स ताईं असां थूम ऐं बसर खे पचायो आहे। ऐं हाणे ऐड कयूं था चिकन जेको आहे 1/2 किलो। ऐं चिकन खे पचाईंदासीं 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते, जेसि ताईं चिकन जो रंग जेको आहे तब्दील थी वञे ऐं चिकन थोरो पची वञे। हाणे ऐड कयूं था हेड जो पाउडर 1/2 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझंदासीं 1 टीस्पून, लूणु आहे 1 टीस्पून। तव्हां पंहिंजे पसंदि जे मुताबिक़ विझी सघो था जेतिरो तव्हांखे पसंदि आहे। सभिनी शयुनि खे चिकन सां चङी तरह सां मिक्स करे हाणे पचायूं था 4 खां 5 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, 4 खां 5 मिनट्स ताईं असां विचोली बाहि ते चिकन खे भुञी छॾियो आहे। ऐं हाणे विझंदासीं टमाटनि जी प्यूरी, तक़रीबन 4 खां 5 अदद विचोली साइज़ जा टमाटा खणी ऐं असां ब्लेंडर में पीसे छॾिया हुया। ऐं हाणे सावा मिर्च विझंदासीं 4 खां 5 अदद। 4 खां 5 अदद सावा मिर्च विधा आहिनि। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं पचाईंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं। चिकन खे 1 खां 2 मिनट्स ताईं पचाए छॾियो आहे। हाणे असां ढक ॾेई करे चिकन खे 10 खां 12 मिनट्स ताईं हल्की बाहि ते दम ते रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां चिकन खे 10 खां 12 मिनट्स ताईं हल्की बाहि ते दम ते रखियो हुयो। ऐं हाणे चिकन जो जेको थोरो पाणी हुयो उहो ख़ुश्क थी वियो आहे ऐं तेल अलॻि थी वियो आहे। त असांजी मज़ेदार चिकन टमेटो करी बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।